दोस्तों हक़ मौजूद नमस्ते सलाम। पाण अॼु 6 ॾींहं बि मौजूद आहियूं सखर बबरलो बाईपास ते लॻल धरणे में, जिते असांजा वकील भाइर, असांजा क़ौम परस्त कारकुन, सिविल सोसाइटी, असांजूं अदियूं, असांजूं भेनरियूं हिन हेतिरी गर्मीअ में पंहिंजी धरतीअ सां मल्हाइण ख़ातिर, पंहिंजे सिंधू दरिया सां वफ़ाईअ जे ख़ातिर हिन धरणे में शामिलु आहिनि। मां उन्हनि सभिनी दोस्तनि खे, अदियुनि खे, अमड़ियुनि खे जेके बि हिन धरणे में शामिलु आहिनि, उन्हनि खे मां सलाम ऐं सलूट पेश थो कयां त उहे एतिरी गर्मीअ में बि वेही करे पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे सिंधू दरिया सां वफ़ाई जो सबूत पेश करे रहिया आहिनि। ऐं मां उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि जेके हिन वक़्तु बि पंहिंजे घरनि में वेठा आहिनि ऐं सोचनि पिया त असां शाम जो धरणे में वेंदासीं, असां राति जो धरणे में वेंदासीं, या असां सुबुह जो धरणे में वेंदासीं। मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुमि त उहे पंहिंजे साथियुनि समेत, पंहिंजे दोस्तनि समेत, पंहिंजे मिट माइटनि समेत हिन सखर बबरलो बाईपास ते लॻल धरणे में पहुचनि, शामिलु थियनि ऐं पंहिंजी धरतीअ सां ऐं पंहिंजे सिंधू दरिया सां वफ़ाई जो सबूत पेश करनि। मुतालबो हिकिड़ो ई आहे के नाल समूरा नामंज़ूर, सिंधू दरिया ते धाड़ो नामंज़ूर, कंहिं बि क़ीमत ते सिंधू दरिया मथां केनाल क़बूल न कंदासीं, सिंधू दरिया ते धाड़ो क़बूल न कंदासीं। सखर बबरलो घणो लॻल आहे, मौजूद आहियूं। ॾिसी सघंदा तो हिकिड़े पासे ॾे सख़्त गर्मी आहे ऐं ॿिए पासे ॾे धरणे में सिंध सां प्यार कंदड़, धरती सां प्यार कंदड़, सिंध सां प्यार कंदड़ सिंध जा पुट हिन धरणे में मौजूद आहिनि। हज़ारनि जी तइदाद में माण्हू मौजूद आहिनि। मुतालबो हिकिड़ो ई आहे, सिंधू दरिया ते धाड़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मोरो जे सदर दबंग जॾहिं मोरो में क़ौमी कारकुननि ते हमिलो थियो त मूं कादिर बख्श कोराई खे